सिंध एक्शन कमेटी जे सरबराही राज सैयद जलाल महमूद शाह जी सदारत हेठ GM सैयद एडिफेस जंग शुरू थी गुजरियो, जंहिंमें कॉम्प्रेस ऐं मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जे अॻवाननि सनान खान कुरैशी, ज़िया रियाज़ चांडे, डॉक्टर रसूल बख्श ख़ासकली, असलम खैरपुरी, डॉक्टर नियाज़ कालानी, अमीर आज़ाद पहुं, ताज जोए, बख्शल थले, प्रोफेसर मुश्ताक मीरानी, गुलशन कलमती, हाजी शफी जामोट, अबरार काजी, अब्दुल मजीद सियाल, ताज बरी ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौक़े ते अॻवाननि पारां मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो त पाकिस्तान जे वफ़ाक़ में शामिल थियण जे पहिरें ॾींहं खां सिंध जी ज़मीन, वसीलनि ऐं हक़ हुक्मरानी ते वफ़ाक़ हमेशह कब्ज़े जी नियत सां वहार कंदो रहियो आहे। इन जो ई नतीजो आहे जो मौजूदा वक़्त में वफ़ाक़ी हुकूमत सदारती ऑर्डिनेंस वसीले सिंध जे ॿेटनि, डंगी ऐं भंडार ते वालार करण जी कोशिश कई। हुननि चयो त हू सम्झनि था त इहो ऑर्डिनेंस आइन जी मुकमल लताड़ कंदे सिंध जी धरती ते हिकु अहिड़ी सेटलमेंट करण जी कोशिश आहे जहिड़ी तरह इसराइल फ़लस्तीन जी धरती ते ज़ोरी कब्ज़ो करे कई आहे। सिंध एक्शन कमेटी जे इजलास में गॾियल तौर ते इहो फ़ैसिलो कयो वियो त 17 अक्टूबर ते सिंध में पुरअमन मुज़ाहिरा कया वेंदा ऐं 1 नवंबर ते कराची में लखे माण्हू गॾु करे सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे इन फ़ैसिले तां पोइते हटण ते मजबूर कयो वेंदो। पाकिस्तान जे वफ़ाक़ में शामिल थियण जे पहिरें ॾींहं खां वठी सिंध जी ज़मीनी वसीलनि हक़ हुक्मरानी ते वफ़ाक़ हमेशह कब्ज़े जी नियत सां वलार कंदो रहियो आहे। उन इहो जो ई नतीजो आहे जो मौजूदा वक़्त में वफ़ाक़ी हुकूमत सदारती ऑर्डिनेंस वसीले सिंध जे ॿेटनि, डंगी ऐं भंडार ते वालार करण जी कोशिश कई आहे। असीं सम्झूं था त इहो ऑर्डिनेंस आइन जी मुकमिल लताड़ कंदे सिंध जे धरतीअ ते अहिड़ी सेटलमेंट करण जी कोशिश आहे जंहिं तरह इसराइल फ़लस्तीन जी धरतीअ ते ज़ोरी कब्ज़ो कई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।